पाकिस्तान जे बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो 128 साल जन्म दिहाड़ो अॼु मल्हाए पियो वञे। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं। कराची में कायदे आज़म जी मज़ार ते गार्ड जी तब्दीली जी तक़रीब। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोल जे कैडेट्स वज़ारे कायद जी सिक्योरिटी जी ज़िम्मेवारी संभाले वरिती। गवर्नर ऐं वॾे वज़ीर जी सिंध काबीना कायदे आज़म जी मज़ार ते हासे गुलनि जी ज़ारत चाढ़ी दुआ घुरी वई। पाड़ेसरी मुल्क भारत पाकिस्तान जी तरक़ी में सभ खां वॾी रंडक आहे। असां सभु अहद करियूं त समूरनि साज़िशुनि जो गॾिजी मुक़ाबिलो कंदासीं। इतां असां मुल्की तरक़ी खे अॻिते वधाईंदासीं। कामरान टिसोरी जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल सैद मुराद अली शाह चयो आहे ॿोॾ मुतासिर हिन वक़्तु ॾुखियनि हालतुनि खे मोड़ी रहिया आहिनि। सिंध हुकूमत मुतासिरनि जी बहाली लाइ क़दम खणी रही आहे। अॼु कायद जे जौहरी क़दरनि जी विजन खे बरक़रार रखण जो ॾींहुं आहे। अॼु असां अहद करियूं था त सही वक़्त ते सही फ़ैसिलो कंदासीं। कायदे आज़म जे फ़रमाननि ते अमल करे मुल्क खे मज़बूत बणाईंदासीं। सदर आरिफ अलवी जो कायदे आज़म जे जनम दिहाड़े ते पैगाम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त क़ौम खे अॼु कायदे आज़म जे असूलनि ते अमल करण जी ज़रूरत आहे। अंदरूनी बेचैनी खे ख़त्म करे मुल्क जी तरक़ी लाइ ॾींहुं राति महिनत करण जी ज़रूरत आहे। नून लीग पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही जी बहाली वारे फ़ैसिले खे चैलेंज कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि थियल पार्टी इजलास में फ़ैसिलो। नून लीग जे क़ानूनी टीम फ़ैसिले ख़िलाफ़ अपील तयारु करे वरिती। ज़रीन जो चवणु आहे परवेज़ इलाही खे एतमाद जे वोट ते ॾिनल मुकमल इख़्तियार इलेक्शन ते असरअंदाज़ थी सघनि था। वफ़ाक़ी सरकार सुप्रीम कोर्ट के पंजाब की सूरतहाल जो पाण मुरादो नोटिस वठण की अपील करे छॾी। परवेज़ इलाही केसरी ऑर्डर ते इख्तियार ॾियण पंजाब की अवाम सां ज़ुल्म करार। जेकॾहिं वटनि माण्हू पूरा आहिनि त एतमाद जो वोट वठनि। उन्हनि वटि नंबर पूरा न आहिनि हुन करे एतमाद जो वोट वठण खां लवाए रहिया आहिनि। काल इंसाफ़ न कयो पियो। अदालती फ़ैसिले में नुक़्स आहिनि। आला अदालत की दरख़्वास्त आहे पंजाब की मौजूदा सियासी सूरतहाल जो पाण मुरादो नोटिस वठे। सूबे के मौशी अदम इस्तेकाम खां बचाए। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक ऐं राणा सनावला की प्रेस कॉन्फ्रेंस। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो सूमर ते इस्तीफ़ाइन जी तस्दीक लाइ क़ौमी असेंबली वञण जो ऐलान। मार्च अप्रैल में चूंडनि जी बि अॻु थी। चवे थो हुकूमत में अचण लाइ को ठा न कबो। नई इक़्तिदार ख़ातिर अवामी इत्तेहाद खे जियो रसाईंदासीं। काफ़ लीग सां इत्तेहाद करे रहिया आहियूं। हुननि असांजो साथ ॾिनो आहे। कश्मीर वेझो ॾखण बंगलो रोड ते राजधानी मुसाफ़िर कोच में ज़ोरदार टक्कर। आवाज़ टाणी फोड़ 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। नई दंबाले कमर सां भरियल ट्रैक्टर ट्राली कल्टी। नौजवान ड्राइवर जामन कोली फोर्स सेवण भरिसां तेज़ रफ़्तार कार पहुचे पाणी भरियल खॾ में किरी पई। 4 ॼणा ज़ख़्मी। चारू शाहजहां रवासी दरगाह कलंदर लाल शहबाज जी ज़ियारत खां पोइ वापसि वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। लकी गुलाम शाह भरिसां चाचे ऐं भाइटे में ज़मीन जी तकरार सां झेड़ो। फारिन जी ॾेवट में औरत मारिजी वई। 22 वरीह जी नसीबा जोतई जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहीड़े सबबि थधि में वात चेक विवाद कंदकोट कशमोर शिकारपुर खैरपुर बबरलो गंबट कोडेजी राणीपुर प्रियालो कुंभ सिठाचा कशमोर बाडरे जोही लकी गुलाम शाह सेवण वावड़ो नमदेरो ऐं ॿिनि इलाइक़नि में नज़र जी हद घटिजी वई। मोटरवे पुलिस पारां ड्राइवरनि खे एहतियात सां गाॾियूं हलाइण ऐं मुफ़ासिलो रखण जी हिदायत। हैदराबाद की सरफराज कॉलोनी में औरत पर स्टार नमूने गुम। मार्केट थाने ते नाहिद बानो की गुमशुदगी की रिपोर्ट दाखिल। औरत जे वारसनि ऐं पुलिस पारां हिक ॿिए ते सहकार न करण जा इल्ज़ाम।
सिजावल जणे जो वेझो पुराणी दुश्मनी ते हथियारबंदनि जो हमलो 8 वरीह जी ॿारड़ी ज़ख़्मी पुलिस जमायत हथियारबंदनि नूर मोहम्मद चौथई मथां फायरिंग करे ॾिनी गोली लॻण सबबि तइमीनाती सिकंदर चतोई ज़ख़्मी थी पई। सिंध समेत सॼी दुनिया में मसीह बिरादरी क्रिसमस जो ॾियारो मल्हाए रही है। कराची, हैदराबाद, लाहौर, फैसलाबाद, रावलपिंडी, पिशावर ऐं कोयटा समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे गिरजाघरनि में दुआऊं तक़रीबूं। वेटिकन सिटी में मुख्य तक़रीब दौरान रूहानी पेशवा पोप फ्रांस पारां अमन ऐं मोहब्बत जो पैगाम। अॻूणे इस्तरासिफ़ली ज़रदारी बड़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सूदो मुख़्तलिफ़ सियासी शख़्सियतनि मसीह बिरादरी खे क्रिसमस जो वाधायूं ॾिनियूं।